दोस्तों मुसलमान भाइयों रब करीम जा तमासा गुनाहगारन ऐबदारन बदकारन जे मथा अणगणिया एहसान है मेहरबानी जय करीम रब तां असा के रबियुल अव्वल जेड़े भलारे महीने में इन अजीम शान कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो ताए कुरान पाक जे गालन जे बुधण ए बुधाइण जी तौफीक अता फरमाई मगरिब खां वठी करे रात जा 12 थियण वारा अवां
जेको अल्लाह जे घर में जमी करे रसूलुल्लाह सही सां सच्चो इश्क ज़ाहिर कंदे अवां जो हिन महिल ते वेहण इहो अजाओ आहे। इहो इश्क रंग लाईंदो जंहिं टेम ते अखि ॿूटींदासीं। पंहिंजे जलसे में मजदूर गरीब ॾींहं जो महिनत करण वारा पाण पतोड़न वारा सॼो ॾींहुं बचनि जे लाइ मज़दूरी करण वारा जंहिंजा अज़वा जंहिंजो जिस्म चूर चूर हूंदो उनजी दिलि चवंदी हूंदी त कुझु वञी निंड कयां वरी सुबुह सां बचनि जे लाइ मज़दूरीअ ते वञिणो आहे पर उन्हनि खे रसूलुल्लाह जो इश्क सुम्हण नथो ॾे। उन्हनि खे अल्लाह जे कलामुल्लाह जो इश्क सुम्हणो पोइ इन जे सदके वरी उहे दरवाज़ा रिज़्क़ जा खोलींदो जो को सोचींदो ई न। रबिउल अव्वल जो महीनो जीअं जो शुरू थियो आहे जर जंग कॾहिं हुन जा ते कॾहिं हुन जा ते रसूलुल्लाह साईं जा आशिक़ महबूब सां इश्क निभाईंदे साईं जे शान मान में पंहिंजे ताक़त जे आधार प्रोग्राम कंदा रहनि था। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो ख़ुशीअ में ॾिसजे त रबिउल अव्वल महीने खां वधीक कोई ख़ुशीअ वारो महीनो न आहे। गम में ॾिसजे त रबिउल अव्वल खां वधीक कोई गम वारो महीनो न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजो ॼमणो इन खां वधीक काई ख़ुशी पर महबूब साईं जो हिन दुनिया में वञण इन खां वधीक को गम आहे छा? जंहिंजे सदके हे जिस्म मिलियो हे वजूद मिलियो जंहिंजे सदके दुनिया में रहूं था उन ज़ात जो वञण उन जो तोखे मूंखे कहिड़ो पतो। उन ज़ात जे वञण जूं ॻाल्हियूं अबू बकर सिद्दीक़ खां पुछा कर। उन ज़ात जे वञण जूं ॻाल्हियूं उमिरि जहिड़े जवान खां पुछा कर। सोणो उमिरि अकुल विञायूं वेठो आहे सोणो उस्मान अकुल विञायूं वेठो आहे मुर्शिद अली अकुल विञायूं वेठो आहे। छा थियो जे मेहराब त आहे पर मेहराब जी सूंह कोन्हे। मस्जिद नबवी त आहे पर अॼु इमाम ओ जंहिंजे ज़ियारत करण सां दुख लही वेंदा हा गम लही वेंदा हा जंहिंजे कचहरीअ में वेहण सां मसइला हल थी वेंदा हा अॼु उहा जॻह त आहे पर उन जॻह ते वेहण वारो इहो उनजो इश्क हो। सोने बिलाल साईं जूं ॻाल्हियूं त ॿुधंदो आहे न त महबूब जो दुनिया छॾे वियो त बिलाल सोने आज़ान चवण बि छॾे ॾिनो। जेकॾहिं अम्मा फातिमा साण ॾे ईंदे त अम्मा फातिमा साण तो को हीअं जुमिला चवंदई 12 रबिउल अव्वल जे ॾिहाड़े ते अम्मा फातिमा साण जा जुमिला लिखिया पिया थी सुब्बत अलैया मसाइबुन लौ अन्हा सुब्बत अलल अय्याम सरन लयालिया। चवे थी दुनिया वारो महबूब अब्बे जे वञण जे करे जेके मां फातिमा खे दुख मिलिया न जेकॾहिं उहे दुख रातियुनि ते पवनि हा त रातियूं ॾींहं थी वञनि हा ॾींहं ते पवनि हा त ॾींहं रातियूं थी वञनि। रबिउल अव्वल जो महीनो त तोखे मूंखे सदमा थो सेखारे। ऐं हे बि जुमिलो ॿुधो महबूब जे विलादत खां बाद में जेतिरो महबूब जो ख़ानदान रुनो हूंदो मतां कंहिंजो ख़ानदान न रुनो हुजे। मिसाल ॾींदो तो हलां पोइ अॻिते वज़ाहत कयां। महबूब साईं जे विलादत जे करे जेको महबूब जो ख़ानदान रुनो हूंदो अहिड़ो मतां ॿिए कंहिंजो ख़ानदान उनजो हीअं मिसाल बुज़ुर्ग लिखियो आहे। अब कुदरती हिकिड़ी ॻाल्हि आहे त आख़िरी बच्चो समूरनि बच्चनि खां वधीक प्यारो हूंदो आहे। आख़िरी पुटड़ो समूरनि पुटड़नि खां वधीक पर जेकॾहिं उहो पुटड़ो हुजे हज़रत अब्दुल्ला जहिड़ो
पर जेकॾहिं उहो पुटड़ो हुजे हज़रत अब्दुल्ला जहिड़ो ताबा उते त पोइ दंग आहे वरी जंहिंखे पुटड़ो ॼमे ऐं उनजो अबो न हुजे जंहिंखे पुटड़ो ॼमे उनखे अबो न हुजे पोइ उन बच्चे जे ॾाॾे खे पंहिंजो जवान पुटु यादि ईंदो की न ईंदो तव्हां मस्तो ताज़ो ज़ख़्म खाधो आहे तव्हांखे इन शइ जी वधीक ख़बर हूंदी तव्हांजो ताज़ो ज़ख़्म आहे तव्हांखे इन्हनि शयुनि जी वधीक ख़बर हूंदी ऐं ख़ुशीअ में अज़ ख़ुदि ॾुख यादि अची वेंदो मां हुनजो मिसाल ॾींदो आहे तव्हां कंहिंखे शादी करायो हज़ारनि रुपयनि जा हार पारायोसि डबल घोड़ा बोस्की पारायोसि मथे ते भलो टोप पारायोसि हज़ारनि जो बूट पारायोसि पर जेकॾहिं हुनजो अबो जुदा थियल हूंदो न ॿाहिरों त हार हूंदा पर हुनजो हाउ सिजंदो जेकॾहिं हुनजी अमड़ जुदा थियल हूंदी न उनजो हाउ सिजंदो पियो उनजो भाव जुदा थियल हूंदो उनजो हाउ सिजंदो पियो मालूम थियो त ख़ुशीअ में अज़ ख़ुदि पंहिंजा जॾहिं महबूब साईं ॼाओ हूंदो पोइ उन टेम ते अब्दुल्ला कंहिंखे यादि न आयो जॾहिं महबूब साईं ॼाओ हूंदो जॾहिं अम्मा आमिना साईं गुलाब जो गुल मोहम्मद हथड़नि में खयो हूंदो त तोखां तो पुछा कया अम्मा आमिना जे अखियुनि मां पाणी हूंदा कि न ज़बान ते टहक हूंदा महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उन विलादत वारे मंज़र के बयान करण तो चाहिया शाद करमा तफसील दे नवीद में वक्त जी तकाजा दे लिहाज़ सां ॿ-टे ॻाल्हियूं अर्ज़ करण थो चाहियां अवल महबूब जो खानदान थोड़ो याद कर साईं जो नालो फर्श जो मोहम्मद अर्श जो नालो अहमद साईं जे अब्बे जो नालो हज़रत अब्दुल्ला अम्मा जो नालो अम्मा आमिना दाई जो नालो अम्मा हलीमा साईं जे ॾाॾे साईं जो नालो हज़रत अब्दुल मुतल्लिब ॾाॾी साईं जो नालो बीबी फातिमा साईं जे नानी जो नालो हज़रत वहब नानी जो नालो बीबी बर्राया महबूब साईं पंहिंजे ज़िंदगीअ में 11 शादियूं कयूं महबूब साईं खे रब करीम 4 पुटड़ा ॾिना 4 न्याणियूं ॾिनियूं हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ॾाढंग मके पाक जो त नानग मदीने पाक जो तवज्जो कंदो हल तव्हां ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाईंदो हलां इहा मके पाक जी पहिरीं मिटी हुई न त मके पाक में पंहिंजे खानदान में शादियूं कंदा चाचनि मामनि वटो शादियूं कंदा पंहिंजे ॻोठ पंहिंजे परातियूं शादियूं कंदा हीअ मके पाक जी पहिरीं शादी आहे जेका मके पाक वारनि मदीने पाक वारनि खां न्याणी वधी आहे भला खानदान में शादी छो न पई थे इहा रब खे ख़बर हुई मिठड़े मोहम्मद करीम जी जेका अम्मा थियणी आहे उहा फ़क़ति हिकिड़ी आहे जंहिंजो नालो आमिना कंहिंखे ख़बर हुई रब खे ख़बर हुई त मके पाक ऐं मदीने पाक वारनि जी मिटी थींदी उन जे सदके महबूब नानक ॾे ईंदो उन जे सदके महबूब नानक में वफ़ात बि कंदो उन जे सदके महबूब जो रोज़ो बि नानक वारनि शहर वारनि खे तवज्जो कर हे भी बुजुर्ग निकड़ो नुक्तो लिखियो आहे अल्लाह महबूब जे ॾाॾंग जे शहर खे नवाज़ो ॾाॾंग जो शहर मको पाक नानक जो शहर मदीनो पाक ॾाॾंग जे शहर खे नवाज़े ॾाॾंग जे शहर खे बैतुल्लाह ॾिनो ॾाॾंग जे शहर में बैतुल्लाह ॾाॾंग जे शहर में आबे ज़मज़म ॾाॾंग जे शहर में मक़ाम इब्राहिम ॾाॾंग जे शहर में हजरे अस्वद
एडियूं वडियूं कीमती शयूं त मक्के पाक वारन के ॾिनई महबूब जे दादक जे शहर के ॾिनई पर महबूब जे नानक जे शहर सां मेहरबानी केड़ी थो करे अल्लाह अकबर जड़ो ही जवाब मिलंदी मां अल्लाह के मक्के पाक वारा भी प्यारा त मां अल्लाह के अल्लाह जे तरफ का जड़ो ही जवाब मिलंदी मां अल्लाह के मदीने पाक वारा भी प्यारा मक्के पाक में बैतुल्लाह दिनो मक्के पाक के कीमती शयूं दिनो मदीने पाक के क़यामत ताईं मां मिठे मोहम्मद जो रोज़ो ॾेई छॾियो मिलो एकड़ो ही रोज़ो पाक जाते दर्द दूर थे जाते सदमा दूर थे अल्लाह अकबर मैं रोज़े पाक जे फज़ाइल दे न तो वना मैं मक्के पाक जे फज़ाइल दे न तो वना हां अब बुजुर्गन है भी जुमलो लिखियो अल्लाह महबूब के दादंग जे शहर में 53 साल रहायो वाइजन में भेरा जाने का बताऊं तो मन कुछ महबूब जो गालियों याद भी अल्लाह पाजे महबूब के दादक जे शहर में 53 साल रहायो नानक जे शहर में मिठे मोहम्मद करीम के रब करीम क़यामत ताईं रहाए छड़ियो केसरी छो यो सबब भी सीरत जे किताबन में लिखियो पियो दादक वारन में फकत 53 साल नानक वारे शहर में महबूब के क़यामत ताईं रहाए खोड़ सबबन पर यार एक सबब बुधायूं तो वना एकड़ो सबब बुजुर्गन अजीब लिखियो दादक वारन महबूब मुस्तफा के पत्थर हया छाया छा हाय हाय जने महबूब जिंदगी में दुख ॾिठा न तो महबूब जे कलमे पढ़ण वारा दुख न ॾिसा जो काऊं ॾींहुं फलस्तीन में जेके गुलाबन जा पिया था जनाज़ा कनि आहे को असांखे एहसास जो छड़ो ज़बान सां का दुआ करो ओ मुसलमानो जी भी लिखियो पियो सीरत जे किताबन में जेडो रब जे वेझो थींदे तेरा इम्तिहान ईंदा पुछो जी रब जे वेझो थींदे तेरा अम हसबतुम अन तदखुलुल जन्ना वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बासा वज़र्रा वज़ुलज़िलू हत्ता यक़ूलर रसूल वल्लज़ीना आमनू मता नस्रुल्लाह अला नस्रुल्लाह करीम क्या पढ़े इल्लल्लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वबशिरू बिल जन्ना अल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम एक आयत न सवे आयतों थी तो वही तो मुझे वेझो थींदे त पोइ इम्तिहान जे लाइ तयार भी मां तो फलस्तीन जे गुलाबन जे गुलन जो तस्वीरूं ॾिसां थो त अकुल कम नथो करे जिस्म ज़ख्म हिते हिकिड़ी तस्वीर ॾिनी अथऊं आहे भेनड़ो जिस्म ज़ख्मी आहे आमुर हीअं कई बीठो आहे त मुस्लमान कुसंदो पर झुकंदो सॼे जिस्म के पटियूं ॿधी पइन वाह मुसलमान तुझे दिल में रब रखियो छा वाह मुसलमान तोखे या एड़ी ताकत छाजी आहे इहा ताकत हिन दिल पर इहा ताकत छाजी आहे हिन दिल पर जी आहे
जो सॼी आक़े जा जनाज़ा निकिरनि था पर गुलाब जा गुल को बि ॿुधाइनि था त अञा मुसलमान ज़िंदा। नारे तकबीर फलस्तीनी मुजाहिदीन इस्राईली दहशतगर्दी इस्राईल दहशतगर्द मुसलमानों कुछ न करे सको कुछ न करे सको भला सजदन में तकरी पार तकियो। ओ मुसलमानो अशीदारी वारो तवा भी औलाद वारा हो छड़ो पारो बीमारो थी दुआ तवा दी पोजीशन छा हुंदी आ उन मासूम जा लाशा दिसन जड़ा नाइन के मुंडी कोने के जो धड़ो कोने के जी पा कोने का अल्लाह अकबर मां तकरी फलस्तीनी अम्मा जो मां जज्बो ईमानी दितो हिकड़ो बुझाए दुआ जेको मुंह ढके करे प्रेस कॉन्फ्रेंस तो करे पियो उन ज़ालिमन के पैगाम पोडे नौजवान जेके फेसबुक हलाइन था उन्हनि भी यो मंजर ॾिठो हूंदो अम्मा जीअं जो आई अरबीअ में चवेसी आहे मुजाहिद मुंह छो ढके रहियो मुझो बच्चो खीर प्यारो थी ना मुंह काफरन तो ढके मुंह खोल दुनिया के पत्तो पवे तन्या अमड़न एड़ा बच्चा जनन बंद भी न गया सुभान अल्लाह मुसलमान सदान सोलो पर या दिल धाड़ ओ मुसलमान सदान सोलो पर या दिल अल्लाह सही शला तो के मुके मुसलमान दिलो भला बियो न तपो भी ज़बान दे जे में जे ज़बान सा प्या दुआ घुरम असां चऊं था वञी पाण ॼाणनि असां पंहिंजे घर ताईं पंहिंजे शहर ताईं पोइ हे चवई थो त जेकॾहिं तुंहिंजो ॿियनि मुसलमाननि सां वास्तो न आहे न पोइ थोरे ईमान ते नज़र कर त ईमान अथई आहे ईमान अथई अल्लाहु अकबर अल्लाह कंदो वो ॾींहुं थींदो सॼी दुनिया कुफर जी गॾु लॻी पई आहे अल्लाह उहो ॾींहुं कंदो जीअं अफगानिस्तान जे मुजाहिदनि खे रब फतह ॾिनी आहे अल्लाह कंदो फलस्तीन जे मुजाहिदीन सां बि रब अहिड़ी ज़रूर मदद फरमाईंदो कुस ॼण मार ॼण टुकड़ा टुकड़ा थियण जे करे जज़्बो बरंदो इनकलाब खत्म थींदो ना है उते जे करे 10 वीदा त वरी अल्लाह 20 ॿिया पैदा 20 वीदा असां जो ज़मीर तो चवे इन्हनि मुजाहिदनि जे खून कतरे कतरे में अल्लाह वटे अल्लाह कतरे कतरे जो रब वटे वॾो मक़ाम आहे ओ मुसलमानो तवज्जो तकयो मां गाल के थोड़ो अगते वधाईंदो अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खानदान दिया पीरी मिटिया जेका बार बैठे अल्लाह पर है भी मैं जुमलो को तवा के बुधाए रहो में अल्लाह महबूब के 53 साल दादग जे शहर में रहायो क़यामत ताईं नानक जे शहर में छाजे करे रायो पंजन महबूब के पत्थर आया पंजन रस्ते में कंडा उछलाया पंजन महबूब जे शागिर्दन के टुकर टुकर पे कयो बिलाल जेड़े जवान जे सीनन ते पत्थर पा रखन महबूब मुस्तफा करीम जे घर में घिरी आया पाक महबूब के शहीद करण जे लाया ॿिया नहा महबूब जा पंहिंजा ॿिया अबू लहब चाचो हो पुटन के पुछवे जाते मिले व खत्म जो अबू लहब तू न खत्म करे सगने तुझे वस जी गाल ही ना छो त जो पैगाम खणी आयो आ न वो ताकत तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर महबूब के पाजन मक्के पाक में रहण न दिनो यार महबूब रोन प्यारे आग पाकन फरमान प्या घर त तवा के दिनो तो वना हे चायो भी तवा के प्लाट भी तवा के सब कुछ तवा के दिनो तो वना हिकड़ो दम कयो मुसा मेहरबानी कयो ओ महबूब शादी पया त मेहरबानी घुरोन महबूब रोई करे
जन पिया उन्हनि ज़ालिमनि खे महबूब जे गोड़नि ते बि रहम न पियो अचे महबूब जे गोड़े मुबारक जी क़ीमत सॼी दुनिया खां मथे आहे आका साईं रोअनि पिया यार तोॾे मुंहिंजे दुश्मन रोईंदो तॾहिं बि माफ़ कंदेसि तोॾे मुंहिंजे दुश्मन पीला कंदो तॾहिं बि रहम खाईंदो आहे त अहिड़ा त ज़ालिम जेके महबूब जे रोअण ते बि रहम न पा कनि महबूब बि काई शइ न पा घुरनि हिकिड़ी शइ घुरनि पिया ॻोठ छॾियो थो वञा पर इजाज़त ॾियो काबतुल्लाह में बरकातूं त पढ़ा कुझु नथो घुरां ए घर बि तव्हांखे ज़्यादा फरमाए घर बि हे मुंहिंजो मिल्कियतूं बि तव्हांखे मुंहिंजा घर बि तव्हांखे असां सभु वञूं था पर हिकिड़ी महिरबानी कयो मां मोहम्मद करीम जी दिल जी तड़प मूंखे चाबी ॾियो मां काबतुल्लाह में बरकातूं पढ़ी वञा हालांकि कब्ज़े जी ॻाल्हि बि न हुई हालांकि काबतुल्लाह जे खसण जी ॻाल्हि बि न हुई छो त महबूब साईं इमाम जी दिल बि चवे त काबतुल्लाह में आखिरी दुआ त घुरियो वञा एॾा त ज़ालिम जो महबूब खे 2 मिंटनि जे लाइ चाबी ॾियण जे लाइ तयार न उन्हनि सीरत जे किताबनि जे दर्दनि जे लफ़्ज़नि खे ॾिसंदे जेके लफ़्ज़नि में दर्द साईं विख वधनि पिया वरी पोइ ते बैतुल्लाह ॾे ॾिसनि पिया साईं विख वधनि वरी बैतुल्लाह ॾे ॾिसनि पिया साईं जे अखियुनि मुबारक मां लुड़क मुबारक वहनि पिया सोचनि पिया मतां रहम अचेनि मतां रहम अचेनि पर महबूब जे ॾाॾंग वारे शहर खे रहम न आयो उन्हनि ज़ालिमनि खे रहम न आयो यार घड़ीअ घड़ीअ पियो ॾिसे थो भला 2 मिंट चाबी ॾिना शांती पवे महबूब साईं जो रोअणु अजीब अंदाज़ वरी महबूब जे मां उन रहम जे मथां कुर्बान वञा महबूब जे बाज जे मथां कुर्बान वञा इशारो तो ॾिनियो वञा महबूब खे 5 मिंट भी चाबी न ॾिनो बरकातूं नफ़िल पढ़ण जे लाइ काबतुल्लाह न खोले ॾिनो जेके चाबी उन जो नालो उस्मान खे चवनि था तूं त महिरबानी कर चवे तो साईं अबू जहल जो ज़ोर मां मजबूर मां तव्हांखे चाबी भी नथो ॾेई सघां पर साॻो ई काबतुल्लाह साॻो ई उस्मान साॻो ई महबूब मोहम्मद करीम 8 हिजरीअ में जॾहिं मक्को पाक फतह थियो हालात सदाई हिक जहिड़ी 8 हिजरीअ में जॾहिं मक्को पाक फतह थियो हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया ऐ न उस्मान जंहिं कल चाबी न ॾिनी हुई अॼु उस्मान काथे इस्लाम तोखे पलांद न सेखारियो ए जुमलो ॿुधजाए इस्लाम तोखे पलांद साॻो ई मिठड़ो मोहम्मद आहे जेको इलाज को करे कोई भी न को मने अॼु बि साॻो ई महबूबा उहे वरी काबतुल्लाह जे गिलाफ में चिबड़िया पिया मन माफ़ करे मन लंबो वाक़ियो ओॾे तफ़सील सां नथो वञो पर जेका ॻाल्हि चाबीअ वारी खई हुई महबूब फरमायो उस्मान काथे उस्मान ॾे न पोइ वियो उहो ॿियो उस्मान हर उस्मान गनी न आहे उहो ॿियो उस्मान उन उस्मान ॾे न पोइ वियो महबूब तोखे घुरायो यार ॾकंदो थो अचे अखियुनि मां पाणी थो वहंदो अचे चवे थो कल मूंखे महबूब इलाज कया न 5 मिंट भी चाबी न ॾिनीमांसि हाणे तो सोचे यार चाबी ॾियण सां त छा थी पवे पंहिंजे ज़हन में सोचींदो थो अचे अलाए कहिड़ी सज़ा मिलंदी अलाए कहिड़ी सज़ा मिलंदी उस्मान घबराए न तव्हांजी सोच बि आहे तव्हांजो ज़हन ॿियो आहे पर जंहिं तोखे घुरायो आहे उनजो नालो कहिड़ो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन उस्मान डकुना उस्मान जिद्यो ना वो तू है तू जा सरदार हा पर
अज जंहिं तोखे घुरायो आहे न त तुंहिंजो अकुल हैरान थींदो वाकई मिठे मोहम्मद जो अखलाक छा आहे उस्मान महबूब जे साम्हूं बीठो आहे फरमाईंदा उस्मान तुंहिंजो न उस्मान तकलीफ़ सम्झे थो त जो मूंखे तकलीफ़ ईंदी उस्मान तुंहिंजा ॻोड़ा ॿुधाए रहिया आहिनि उस्मान तुंहिंजो जिस्म ॿुधाए रहियो आहे उस्मान मां मोहम्मद पलांदन वारो न आहियां हा तोखे यादि थो अचे मां घड़ीअ घड़ीअ बैतुल्लाह ॾे ॾिसां पोइ बि रहम न पोइ अचेव मां इलाज पोइ कयां पोइ बि रहम न पोइ अचेव तोखे उहा घड़ी यादि हूंदी पर मां मोहम्मद करीम जो ऐलान उस्मान हाणे त चाबी नथो वठां पर ऐलान थो कयो वञा क़यामत ताईं काबतुल्लाह जी चाबी तुंहिंजे खानदान वटि रहंदी अॼु बि चाबी उन उस्मान जे खानदान वटां जंहिंजे हवाले मिठो मोहम्मद करे पोइ जॾहिं फरमाइण से चाबी तो वटी हुजे तुंहिंजे खानदान वटि हुजे सुॾका भरे रोई अर्ज़ु करे थो क़िबला मां वॾेरनि सरदारनि जे लिहाज़ सां मजबूर हुअमि इहा फ़क़ति काबतुल्लाह जी चाबी नथो ॾे महबूब जे दिलि जी चाबी बि मिली वई आका हाणे तेसि ताईं पोइ ते नवीद में जेसि ताईं मूंखे कलमो पढ़ाए मुसलमान न बणाए हिकु इहो उस्मान जंहिंजे खानदान में अॼु बि काबतुल्लाह जी चाबी आहे ॿियो उहो सोनो उस्मान गनी ॿियो उहो सोनो उस्मान गनी जंहिंजो अॼु बि ग़रीबनि जे लाइ मदीने पाक में अकाउंट खुलियल अहिड़ो उस्मान आहे एॾो त तुंहिंजो ख़ैर एॾी तुंहिंजी दिलि एॾी सखा रब खे वणी वई अॼु बि उन सोने उस्मान जो अकाउंट हले थो बाबा मां ग़रीब आहे मां मिसकीन आहे बाबा अचो सोने उस्मान जे अकाउंट ॾे अचो उस्मान यार जन्नतुल बक़िया में सुतो पियो आहे पर ख़ैर बंद हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम उहो मंज़र काबतुल्लाह जो यादि आहे वो मंजर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पांजे ॾाढ गवारन पांजे मक्के पाक जे शहर वारन हथियार खणी करे घर में गिरी करे महबूब खे लड़ायो नान गवारन महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नान गवारन शहर वारन मदीने पाक वारन पोड़ा होया या जवान हा मर्द होया या औरत हुआ नंढा या वॾड़ा रोज़ महबूब जे इस्तक़बाल जे लाइ दर ते बीहंदा हा तवज्जो कर सफ़ा शान कर क्या सफ़ा एॾो बि हिकिड़ो भाव एॾो बि हिन जी ॾाढिया सुभान अल्लाह इहा बि सम्झां थो हिन जो सब्र इहो बि छो त सम्झंदा त पाण हिनखे 2-3 कलाक विहारियो आहे असां तकड़ कीअं था करे सघूं इहे बि सम्झंदा हुआ पर मुंहिंजो पंहिंजो शहर मुंहिंजो पंहिंजो घर थोरी का ॻाल्हि खई आहे त छड़ो हुन ॻाल्हि खे अॻिते पूरो कयां ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान जेको जुमिलो पोइ चवां होॾे महबूब जे नान गवारे शहर वारन महबूब जा इस्तक़बाल कया मिठे मोहम्मद करीम साईं खे जीअ में जायूं ॾिनियूं तॾहिं त रब करीम फरमायो जिन तोखे मके पाक मां कढियो थी वरी होॾे न वञा जिन ओ मुंहिंजा हबीब जिन तोखे जीअ में जायूं ॾिनियूं क़यामत ताईं रही पइजां हाँ मालूम थियो त माण्हू सिक जो बुखियो हूंदो आहे कुर्ब जो बुखियो हूंदो आहे मानीअ पाणीअ जो कोई बुखियो मां हिकिड़ो जलसन में लफ़्ज़ चवंदो आहियां असांजा कॾहिं कॾहिं दोस्त एस के बि चवंदा आहिनि त बाबा हाणे मानी खाधी त हाणे ॾाढो नारो हणो मां चयो अलाह जो इहो लफ़्ज़ मूंखे ॾुखाईंदो आहे छो त मानी तव्हां न खाराईंदा हो मानी कोई न खाराईंदो आहे मानी घर में हर को खाईंदो आहे इहो इंतज़ाम हुनजो यो इंतजाम अल्लाह जो हूंदो आहे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम नानक जे शहर में तॾहिं क़यामत ताईं रहाए छॾियो ऐं हे बि न ॻाल्हि सम्झ में आई ॾाढ खां वधीक हक़ नानक जो
उन ते हिकिड़ो बुज़ुर्गनि में साल लिखियो आहे वाइज़ में मां ॾींदो तो रहां पियो अल्लाहु अकबर नानक खां वधीक नानक जो हक़ कीअं पुटु तेसि अबे जो जेसि शादी करे पुटु शादी कंदो वेंदो ख़्याल मटबा वेंदा पर होॾे न्याणीअ वारो पासो आहे जीअं जो न्याणी पढ़ाईंदो आहे न्याणीअ जो अबे अम्मा सां प्यार अञा वधी वेंदो पुटु पढ़ाए अबे को पासीरो खानदान खां होॾे वेचारी न्याणी आहे जेको ॾोठाण सॾिबी आहे उहा न्याणी कीअं जो पढ़ाईंदे वेचारी परदेस ते वेंदई उनजी पीउ माउ सां मोहबत अञा वधी वेंदई पई अबे अम्मा जे लाइ तड़पंदी आहे अबे अम्मा जे लाइ पई तड़पंदी आहे अबे अम्मा खे बि न्याणीअ जे लाइ तड़प थींदी आहे अल्लाहु अकबर छा ॾकड़ छड़ो हिकिड़ी ॻाल्हि कयां जॾहिं न्याणी पीउ माउ वटि घुमण ईंदी उन टाइम ते अबे जी न्याणीअ में नज़र हूंदी पेर खां वठी करे मथे ते पियो निहारींदो न्याणीअ खे त कुझु बि कोन चवंदो ज़हन में ज़रूरु सोचींदो अम्मा बि न्याणीअ खे कोन चई सघंदी पर ज़हन में ज़रूरु सोचींदी अॼु चोपल कहिड़ी पाए आई आहे हिते त थोरी पुराणी बि चोपल थिएसि लाहे पई छॾे अॼु लटा कहिड़ा पाए आई आहे हिते थोरा लटा पुराणा पातल त लाहे पई छॾे अॼु चटन वारी चोपल पाए आई आहे चटन वारा लटा पाए आई आहे तॾहिं त मां वाइदनि में चवंदो आहे न्याणी अबे अम्मा जे घर में बादशाह आज़ादी हूंदी आहे अबे अम्मा जे घर में अम्मा वॻो वठी ईंदी न्याणी चवंदी अम्मी हे रंग नथो वणे मूंखे ॿियो वठी ॾे पक त सामी मुंहिंजो चयो कोन मोटाईंदी अम्मा माउ जेकॾहिं या अबो जेकॾहिं चोपल वठी ईंदो अम्मी हीअ चोपल नथी वणे छो थी अंगल करे यकीन आहे त मुंहिंजो अबो चयो वठंदो अम्मी मुंहिंजो चयो वठंदी पर साॻी औरत आहे साॻी न्याणी आहे सावरनि वटि पहुचंदी ससु चवंदी हे वॻो खणो थी चवंदी हा हीअ चोपल खणी थी चवंदी हा ना नथी करे छो त पका हिते न कंदमि त मेणा मिलंदा अम्मा बि आहे ससु बि आहे हिते पक दस जेकॾहिं न थी कयां त जवाबु अहिड़ो मिलंदो अहिड़ी सिकील थी आहे त पोइ पंहिंजे पीउ माउ खे चओ त वठी ॼणी असां वटि इहा चए अम्मा कॾहिं बि इहो जुमिलो अम्मा वेचारी पाण हुननि जा लथल वॻा पिया पाईंदी लथल वॻा पई पाईंदी पर उन्हनि खे कुझु बि न चवंदी हा जॾहिं न्याणी पणिजी वेंदी आहे अबे जी नज़र न्याणीअ जे हाल जे मथां हूंदी आहे ओ नौजवान हिकिड़ो जुमिलो हिन विच में मां चयो थो वञा अल्लाहु अकबर अक्सर वाइज़नि में अहिड़ियूं पंजियूं मूंखे घणियूं मिलंदियूं आहिनि कहिड़ो जुमिलो थो चई वञा तव्हांखे कहिड़ी ख़बर ग़रीबनि मिस्कीननि न्याणियुनि जो ॾाज कीअं ठाहियो हूंदो हेड़े हेड़े फिरौनी दौर में दज्जाली दौर में हेड़े महांगाई वारे दौर में उन अम्मा न्याणीअ जा वॻा कीअं ठाहिया हूंदा उन अम्मा न्याणीअ जा थांव कीअं ठाहिया हूंदा सोन कीअं ठाहियो हूंदो 15-20 साल जेको मिस्कीन अबो ग़रीब अबो अलाए अम्मा वेचारीअ विसी न रखी हूंदी अलाए अबे वेचारे गऊं न खपाई हूंदी मींहुं न खपाई हूंदी अलाए अबे वेचारे वेसो न खपायो हूंदो केॾनि ॾुखनि में न्याणीअ खे पढ़ायो हूंदो हेॾे हमराह ख़ान लॻो पियो मामूली मामूली ॻाल्हि ते हिक ई धक में 3 तलाकूं ॾेई छॾींदो आहे तुझे ज़बान जो ख़र्च ही न थियो न बस तलाक 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 तू त हिक सेकंड में चयो पर इन तलाक जे लफ़्ज़ में जेको न्याणीअ जो खानदान तो पुठो उन जो हिसाब कयो गरीब माउ जी जेका दिल कुठई उन जो हिसाब कयो गरीब पीउ जी जेका दिल कुठई उन जो हिसाब कयो ऐं तलाक हीअं न्याणियूं कुंवारियूं वेठियूं आहिनि ग़रीबनि जो को वठण जे लाइ तयारु न आहे जॾहिं सुभाणे तलाक थींदी केरु दिलि ॿधंदो पर जेकॾहिं थी बि वई पोइ सुभाणे हर हिकु ईअं चवंदो अहिड़ी हुजे हा त हुतां तलाक छो मिले सां इहा सॼी ज़िंदगी पई टुकर टुकर थींदी तो ज़बान त हलाई इन ज़बान जो हिसाब न ॾींदी ओ नौजवान अल्लाह
जो वास्तो तई पंजे ज़बान ते कंट्रोल कर पंजे ज़बान ते कंट्रोल कर गरीब जे हाल ते नज़र कंदो कर मिस्कीन जे हाल ते नज़र कंदो करो उन लफ्ज़ में कोई खर्च ना है हिकिड़ो ॿियो जुमिलो बि ॿुधायो वॾड़ा हिकिड़ो जुमिलो ॿुधायूं थो वञा अल्लाह न करे पर जेकॾहिं नियाणीअ खे तलाक अची बि वई न हाणे मतां चवे त घर वारा छा चवंदा ॻोठ वारा खानदान वारा छा चवंदा मतां घर में दाबो ॾे त ॿाहिरि ॻाल्हि न कढिजो तूं काॾे लिकाईंदे हो तूं चवई त हाणे थोरो क़बर ॾे ॾिसजांइ हो तो जवई कब्र ॾे ॾिसजांइ आख़िरत ॾे ॾिसजांइ मतां 3 तलाकुनि खां पोइ बि नियाणी विहारे मतां उन नियाणीअ खे ॿार बि थियनि हे रब जो कलाम मुंहिंजे सीने में आहे सवन जान ते विया हूं चवंदा हुआसीं 3 तलाकुनि खां पोइ बि नियाणियूं वेठियूं आहिनि ॿार ॼणी वेठी छो जे हिन जे एवज़ धीअ ॾिनल आहे उनखे बि तलाक ईंदी होॾे बि तलाक ईंदी पाड़े खे ॾिसे थो पर कब्र जा नांग अल्लाह सही शलासा जे हालत रहम फरमाए आमीन त चओ अल्लाहु अकबर न्याणी जो पण जीवी दिया अबे जो प्यार वधी विंदो मालूम थियो नानक जो हक वधीक तॾहिं रब करीम पंहिंजे हबीब करीम खे नानक जे शहर में क़यामत ताईं रहाए ऐं जेका दर्दी जी ॻाल्हि आहे उनखे छॾियूं था लंबी ॻाल्हि आहे तो टाइम जी तकाजा 12:15 थी चुको आहे टाइम जी तकाजा हज़रत अब्दुल्ला साईं जी मिठी त थी पर हज़रत अब्दुल्ला के अब्बे जेको हुकुम कयो हो वञो इहो वञण वारे टाइम ते जेके अम्मा आमिना जा लफ़्ज़ हा वरी जॾहिं महबूब ॼमियो हो उन टाइम जा लफ़्ज़ छा ॻाल्हि इलाही थी वेंदी लेकिन तव्हांजो वधीक वक़्तु अल्लाह सही शज़ा तोखे मुखे उन आका जो सच्चो गुलाम बणाए महबूब जे विलादत मां सबक तो मिले त रब सां शिरक न कजाए महबूब जे विलादत मां सबक तो मिले त परावा हक महबूब जे विलादत मां सबक तो मिले त पीर मां जो फरमा बरदार थी जाए महबूब जे विलादत मां सबक तो मिले त भेनरुनि जो हक न खाइजे न्याणियुनि खे परणाइजे यतीमन मिस्कीनन जी खिदमत कजाए यतीमन मिस्कीनन जी खिदमत कजाए महबूब जे विलादत में सबक तो मिले त कदे भी थी सके त केसा चंगाई कजाए केसा बुराई बच्चो हराम का शार शो हराम में गिराट पेटवा इन पेट के त भरी दे त पो शहन फुटन वाली कब्र जो शादी आखिरत जो शादी दो न्याणी पढ़ाए पुत्र पढ़ाए जेतरो थी सके नौजवान अॼु अबे अम्मा जो ॾाढियूं शिकायतूं मिलंदियूं आहिनि नौजवान जे लिहाज़ सां नौजवान जेकॾहिं अबे अम्मा जा कदम तोखां परे आहिनि पोइ जन्नत बि तोखां परे आहे जन्नत जो तॾहिं आसरो कर जॾहिं पीउ राज़ी हुजे माउ राज़ी हुजे अबो अम्मा राज़ी न थी जन्नत जो आसरो न कजाए हज करें भले उमरा करें भले नेकियूं करें जलसा कराएं मस्जिदियूं ठाराएं अबे अम्मा जा कदम पकड़े बस ये आखिरी ॻाल्हि थो ॿुधायां ओ जेके बीमारी तंग कयो आहे दवा कराए थकजी पियो आहे काथों बि शिफ़ा नथी मिले मां हिकिड़े बुज़ुर्ग जो जुमिलो ॿुधो अजीब उन जुमिलो चयो पीउ माउ जा कदम धोई सुबुह जो भी पीउ शाम जो भी पानी पीउ अबे अम्मा जे कदमनि वारो पानी दुनिया जो सब बीमारियूं तोखे दवा नथी लगे ना गरीबा दवा जा पैसा भी न थई तो अबे अम्मा जा कदम धोई पी जे कदम जे पानी में एडी शिफा आया उहे कदम पान के घर में नथा वड़न छो त टाल लगी पया मार्बल लगी पया अबो थुका तो उछले अम्मा थुका थी उछले टाइल मार्बल खराब थे थी टाइल मार्बल जो सोचे पर कब्र जो न सोचे टाइल मार्बल जो सोचे आखिरत जो न सोचे घरवारी जो सोचे त फडो थी करे फसाद थी करे त भला कुराड़ो छड़ो तो वट रहियो पियो ॿिया भी पुट अथस कुराड़ी छड़ो तो वट रही पिया ॿिया भी पुट अथस जेकॾहिं ईअं तुझे ज़ाल चयो तूं हा कई तो याद रखजाए अबो अम्मा निकरी वई पो समझ तोखो जन्नत भी हली वई
अबू अम्मा निकरी वही समझो तो रसूलुल्लाह भी नाराज कई अल्लाह भी नाराज कई जो इंशाअल्लाह मस्जिद के मदरसा सा तावत करासे जो इंशाअल्लाह मस्जिद के मदरसा सा कदे रब वारो इहो पासो भी वट ऐं ॿियो 22 तारीख़ ते ॿियो 22 तारीख़ ते मां अवां खे अर्ज़ रखियो तो वञा अल्हम्दुलिल्लाह शुरुआत पंहिंजे ठेड़ी शहर में थींदी अमन कॉन्फ्रेंस जे लिहाज़ सां टाइम नाहे थोरो तफ़सील सां अर्ज़ रखां हां बस अवां खे सॾु ॾिनियो थो वञा अवां खे न्यापो ॾिनियो थो वञा 22 तारीख़ ते बुज़ुर्गनि जो हुकुम आहे त उन जाइ ते अचो मन तो जहिड़ा मूं जहिड़ा गुनाहगार खे अलाह वारी दुआउनि जे करे आज़ाद थी पवनि मन तो जड़ा मोजड़ा गुनाहगार उन अल्लाह वारन जे दुआउनि जे करे दुनिया जे मुसीबत को आजाद थी वञन हिकड़ो ॾींहुं को आलमन सगोरन के दे होटल में भी जिंदगी गुजरी वेंदी आहे शादियुनि में जिंदगी गुजरी वेंदी आहे तो इंशाअल्लाह खैरपुर ज़िले सां जेके ताल्लुक़ रखो था उन्हनि खे हुकुम आहे ठेड़ीअ खां वठी करे बबल ताईं बाक़ी अॻिते मुहबत सां जेकॾहिं को वेंदो त उन जे लाइ काई पाबंदी चओ इंशाअल्लाह 22 तारीख़ हाज़िरी भरींदासीं तो इंशाअल्लाह 22 तारीख़ हाज़िरी भरींदासीं 3 दफ़ा कुल शरीफ भी पढ़ो ये सभई मस्तो ये असांजा दोस्त हा या अगर वरी हिकिड़ो ॿियो हादिसो भी थियो जेके भी ये दुनिया छॾे विया जिन भी ख़ैर कयो आहे उन्हनि जे वॾनि जे लाइ उम्मत मुस्लिम जे लाइ फ़लस्तीन जे धरतीअ ते रोज़ पिया था टुकर टुकर थियनि मुस्लमान 3 दफ़ा कुल पढ़ो उन्हनि समूरनि खे बख़्शूं 3 दफ़ा दुरूद पाक भी पढ़ो के वीचारा बीमारनि के वीचारा मजबूरनि के वीचारा सतायल के वीचारा बेरोज़गार जी समूरनि जे लाइ गॾिजी ख़ैर जी दुआ भी बिस्मिल्लाह